नासिन हैदराबाद हाई कोर्ट बार एसोसिएशन सुभाणे 26 ऐं 27 आईनी तरमीम ऐं पीका एक्ट खिलाफ़ वकीलनि जो कन्वेंशन सॾाए वरितो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट वठूं था अब्दुल रसूल चांडियो खान। जी अब्दुल रसूल, छा वधीक अपडेट आहे इन हवाले सां? जी हाँ, बिल्कुल। हैदराबाद जी हाई कोर्ट बार एसोसिएशन तरफां 26 ऐं 27 आईनी तरमीम पीका एक्ट ऐं ॿियनि कानूननि खिलाफ़ वकीलनि जो कन्वेंशन सॾाए वरितो आहे, जंहिं ते नौजवान वकील दानियाल सहतो जी दरख़्वास्त ते हाई कोर्ट बार ऐं डिस्ट्रिक्ट बार जे सदरनि अहिड़ो गजल फ़ैसिलो कयो आहे। सुभाणे हाई कोर्ट जे ऑडिटोरियम में 11 वॻे कन्वेंशन थींदो, जंहिंमें हज़ारनि जी तइदाद में जेके वकील आहिनि उहे शिरकत कंदा। इन हवाले सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। दरख़्वास्त ॾींदड़ एडवोकेट दानियाल सहतो, मुंहिंजो चवणु आहे त मुल्क अंदरि हर भेरे तरमीमूं करे आइन जी भरणी कढी कई पंहिंजे हुकुमरान पाण खे फ़ाइदो पहुचाइण लाइ हथरादू कानून जोड़े अहिड़ी क़िस्म जूं हरकतूं करे रहिया आहिनि। जॾहिं त सुभाणे जेको सिंध जो वकील आहे उहो तरमीम ऐं 27 जेका तरमीम ऐं मुख़्तलिफ़ जेके पीका एक्ट ॿिया कानून आहिनि उन्हनि ख़िलाफ़ गजल फ़ैसिलो कंदा। सिंध जा जेके वकील आहिनि उहे आइन ते कॾहिं बि वार बर्दाश्त न कंदा। ॿिए तरफ़ सिंध में जेके इंतिज़ामी यूनिटनि वारी ॻाल्हि हली रही आहे, ख़ासि करे 27 तरमीम जे हवाले सां, त हुनजो चवणु आहे जेकॾहिं सिंध ते को बि वजह न ते वार कयो वियो त सिंध जा जेके वकील आहिनि उहे अवलिन सिफ़त में शामिल हूंदा। जॾहिं त हैदराबाद हाई कोर्ट बार एसोसिएशन तरफ़ां मुख़्तलिफ़ जेके वकील आहिनि, मुख़्तलिफ़ सिविल सोसाइटी जा अॻुवान आहिनि, उन्हनि खे दावतनामा पिणु जारी कया विया आहिनि। सुभाणे महिरबानी अब्दुल रसूल।